अस्सलाम वालेकुम दोस्तों, मोहब्बतन जो माग अज तक अपडेट ॾींदासीं। मोहब्बतन जो माग जी पहिरीं किस्त दोस्तों हिन सूमर ते हल्दी 8 वॻे रात जो। जंहिं शइ जो तव्हांखे इंतज़ारु हुयो दोस्तों, इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म। मोहब्बतन जो माग हिन महीने रात सूमर का स्टार्ट थी रहियो आहे रात जो 8 वॻे। ऐं इन ड्रामे जो माण्हुनि खे वॾो इंतज़ारु हुयो ऐं काफ़ी वक़्त खां असां तव्हांखे इहा अपडेट ॾींदा आया हुआसीं। ऐं पहिरीं अपडेट मूं ॾिनी तव्हांखे शायदि को सो व्लॉग यूट्यूब चैनल ते मोहब्बतन जो माग रिलीज़ थी रहियो आहे। इहो अनक़रीब हलंदो। तव्हांखे सभ खां पहिरियां इन नाले जे बारे में बि मूं ॿुधायो हो दोस्तों। हाणे मोहब्बतन जो माग हिन सूमर खां राति 8 वॻे ड्रामो स्टार्ट थींदो। ऐं हीउ ड्रामो केतिरो सुठो आहे इन शइ जो तव्हांखे ज़रूरु ज़हन घुमंदो हूंदो त हिन में छा तकरार ड्रामे वांगुरु को ख़ासियत आहे या ज़हर ज़िंदगी ड्रामे वांगुरु ख़ासियत आहे या न। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हिन में मश्करी ॾाढी आहे इन ड्रामे में ऐं ॾुख बि ॾेखारियो वेंदो इन ड्रामे में। ऐं हिन ड्रामे में हथियारनि जो जेको आहे इस्तेमालु बिल्कुलु घटि आहे। जीअं तकरार ड्रामे में ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे में हथियार इस्तेमालु कया विया, हिन में बिल्कुलु हथियारनि जो इस्तेमालु घटि कयो वेंदो। थोरो थको हथियारनि जो इस्तेमालु कयो वेंदो। ऐं ख़ासि करे जेको आहे मारूड़नि ते बि ड्रामो स्टार्ट कयो वियो आहे। जबलनि में रिकॉर्डिंग शूटिंग थी आहे जी, बराड़ी जे सुठे ॻोठनि में रिकॉर्डिंग इन जी थी आहे। साईं निसार शाह हुआ, काफ़ी अज़ीज़ कंबराणी ऐं काफ़ी ॿिया अदाकार आहिनि। अब्बास गुलोडाणो थी वियो, कमाल खान यानी अहमद अली शेख, मामा लालू, ख़ादिम अली खोकर, सना रज़ा ऐं एस भट्टी, काफ़ी सारा ॿिया अदाकार बहितरीनु अदाकारी इन्हनि कई आहे। दोस्तों सूमर खां राति जो 8 वॻे सिंध टीवी ते हलंदो ड्रामो। ख़ुदा हाफ़िज़।